जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा शहर में अमन जो पखी उॾामी वियो। चोरियूं धाड़ा फुरूं रोज़ जो मामूल बणियल। हिंगोरजा थाने जी हद समी सगियूं लिंक रोड नवलखी भरिसां नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद फोरू ॻोठ बरकत आराइन जे रहवासी अकील अहमद आराइन खां हथियारनि जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। अकील अहमद आराइन चयो त मां ॻोठ खां हिंगोरजा तरफ़ वञी रहियो हुउसि त पोयां नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद फोरू नवलखी भरिसां हथियारनि जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। अहिड़ो इतला मिलण ते हिंगोरजा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता। हिंगोरजा थाणे ते अहिड़ी वाक़े जी NC दाख़िल कई वई।